याकत मीरानी तालीम के क्लिप्स सां गॾु ऐं जेकॾहिं तव्हां सम्झो था त मुंहिंजो हे जेके क्लिप्स आहिनि उहे तालीम खे प्रमोट थियूं कनि, तालीम जी इम्पॉर्टेंस खे वधाइनि थियूं, तालीम में रहनुमाई आहे उस्तादनि जे लाइ, शागिर्दनि जे लाइ, इदारनि जे लाइ। ऐं ईअं करण सां जेकॾहिं बहितरी थी अचे ऐं तव्हां सम्झो था त प्लीज़ एंड प्लीज़ सपोर्ट मी, सब्सक्राइब मी, शेयर द व्यूज़। दिस इज़ ओनली फॉर एजुकेशन बैटरमेंट। सो अॼु तव्हांखे मां ॿुधाईंदुमि, ॾिसो खोड़ सारा इदारा जेके आहिनि पब्लिक सेक्टर में असेंबलीज़ थियणु घुरिजनि, प्राइवेट सेक्टर में आम जाम आहिनि। पब्लिक सेक्टर में असेंबलियूं थियनि थियूं ज़बरदस्त नमूने सां थियणु घुरिजनि ऐं उनजो सीक्वेंस कीअं हुजणु घुरिजे, उन्हनि 15 मिंटनि खे कीअं बहितर ऐं स्टैंडर्ड वारो सिलेक्शन करे ऐं असां हिकिड़ी जेका स्कूल जी रूटीन जी हिकिड़ी बहितरीनु शुरूआत आहे, जंहिंमें डिसिप्लिन आहे, जंहिंमें मैसेजिस आहिनि, जंहिंमें नात आहे, जंहिंमें किरत आहे, इहे सभु शयूं जेके आहिनि उनखे विझी ॾाढो बहितरीनु शुरूआत थी थिए, डिसिप्लिन शुरूआत थी थिए, त उनखे बहितर नमूने सां कीअं बणाइजे। इहे जेका सीक्वेंस आहे स्पेशली, त असां सीक्वेंस में छा छा रखणु घुरिजे। हाणे इहा ज़हन में यकीनन पकी ॻाल्हि हुजणु घुरिजे त इन जी असेंबली कंडक्ट करण जी रिस्पॉन्सिबिलिटी जेका आहे उहा क्लास टीचर ते आहे। हाणे क्लास टीचर ई ॿारनि खे तयारु कंदो, क्लास टीचर ई ॿारनि खे कॉन्फिडेंस ॾींदो, प्रेज़ेंट कराईंदो, वाह बि क्लास टीचर जी, उस्तादनि जी, क्लास जी। ऐं जेकॾहिं उन कंटेंट में उन सीक्वेंस में का गड़बड़ थींदी त बि क्लास टीचर जी ऐं शागिर्दनि जी। होपफुली ॾाढो असेंबली इज़ अ वेरी नाइस प्लेटफॉर्म, त उन तव्हां उस्ताद, शागिर्द, प्रिंसिपल जेको आहिनि सो माण्हुनि सां अचनि, इंटरेक्शन कनि, इन सां ॿारनि मां स्टेज ते अचण जो ख़ौफ़ बि ख़तमु थो थिए। ऐं पर्टिकुलरली तव्हां कोशिशि करे पंहिंजे क्लासिस जे दौरान जेके क्लास टीचर्स आहिनि उहे ॿारनि खे रोटेट कंदा रहनि, त जीअं असांखे ॿारनि में त क्वालिटी कहिड़ी कहिड़ी क्वालिटी कंहिंमें आहे उनजो रिहर्सल थियणु घुरिजे, उनखे हिकिड़ो दफ़ो अॻु में हिकु ॾींहुं एडवांस उनखे ॾिसणु घुरिजे। ऐं जेकॾहिं सम्झो था त कंटेंट असांजो बहितर आहे, असांजो सीक्वेंस बहितर आहे, हिकिड़ो इम्पैक्ट छॾींदो ऐं हिकिड़ी बहितर प्रेज़ेंटेशन थींदी, त महिरबानी करे क्लास टीचर्स ॿारनि खे तयारु कनि। हा, क्यूरीज़ आहिनि आयतुल पढ़ण में, नात पढ़ण में, त तव्हां इस्लामिया जे टीचर खे रेफर कंदो, उहो तव्हांखे रिफाइन करे ॾिए। कोटेशन्स में को प्रॉब्लम आहे, अंग्रेज़ी टीचर खे जेको आहे तव्हांजो का एक्टिविटी जनरेट कई आहे उनखे जेकॾहिं को फाइन आर्ट्स टाइप टीचर आहे उहो उनखे ॾिसे, त खोड़ सारियूं शयूं आहिनि जेके लिंक करे बहितर बनाए सघे थो। पर ओवरऑल इहे 15 मिंट, सियारे में 8 बजे असेंबली थींदी आहे, 15 मिंट हलंदी आहे। ऐं जेका सावण में सियारे में ईअं थींदो आहे त 8:30 बजे खां पोइ 9 मिंट ताईं। इहे 15 मिंट कीअं गुज़ारजनि, कीअं बहितर कजनि, कीअं ज़बरदस्त कजनि, जो माण्हुनि ते क्लास जो, शागिर्दनि जो इम्पैक्ट पए, उन में सीक्वेंस जेको आहे सो इहो हुजणु घुरिजे। हमेशह असां मुस्लमान आहियूं त उन में क़ुरान शरीफ़ जी तलावत सां हमेशह स्टार्ट थियणु घुरिजे, ऐं तॾहिं बरकतूं बि अचनि ऐं काफ़ी बहितर थिए। ॾिसो, हमद ऐं नात बि करे सघिजे थो। जेकॾहिं हिनखे असां चऊं त हीअ जेका इहा वेंदी नात 2 मिंटनि ते वञे, 2 मिंटनि जी जेका आहे असांजी हमद आयो, कोटेशन आहे उहो 30 सेकेंडनि ताईं हलियो वेंदो। स्पीच ऑफ स्टूडेंट जेका आहे उनखे 2 मिंट ॾियो। हिन में शयूं जेका आहे असां समाइज़ हुजनि, हिन में शयूं जेके आहिनि उहे शॉर्ट हुजनि, छो जो ॿार स्टैंडिंग मैनर में आहिनि। उनजे करे जेतिरो बहितर समराइज़ सुठी प्रेज़ेंटेशन थींदी ओतिरो ॿार महज़ूज़ बि थींदा, उन्हनि खे थक बि महसूसु न थींदो। गर्मीअ में तव्हां ॾिसंदा आहियो, गर्मी जे दौरान असेंबलियुनि में ड्रिगी असेंबली थियण जे करे ॿार नियाणियूं छोकिरा नाश्ता बि घटि था करे अचनि, ऐं पोइ जेकॾहिं टेन्यूअर असेंबली जो 15 मां 25 मिंट थी वियो, कॾहिं कॾहिं थी वेंदो आहे, त पोइ उन में इहो थींदो आहे त ॿार बेहोश थींदा आहिनि, किरंदा आहिनि। गर्मी जी शिदत ऐं उनखां अलावा वरी बीहण ऐं मुसलसल 20-25 मिंट बीहण, त मासूम ॿार आहे, उन में थोरो हडिल्स फील कंदा आहिनि। त उनखे समराइज़ करणु घुरिजे, त पहिरीं त रेसिटेशन हुजणु घुरिजे, उनखां पोइ नात ऐं हमद ज़रूरी आहे। जेकॾहिं तव्हां फ्राइडे ते हिननि ॿिन्हिनि खे खणी वञो त को इशू न आहे। उनखां पोइ दुनिया जे सॼी पर्सनैलिटीज़ मां जेको बि तव्हांखे बहितर थो लॻे ऐं उनजा कोटेशन्स बहितर था लॻनि, ओवरऑल ॾाढा बहितर एजुकेशन ते आहिनि, मॉरलिटीज़ ते आहिनि, त महिरबानी करे इहो तमामु ज़रूरी आहे त मॉरलिटी जे हिसाब सां शागिर्द को न को तालीम सां रिलेटेड, इख़लाक़ियात सां रिलेटेड अची प्रेज़ेंट करे को कोटेशन ॿुधाए, त उहो ॾाढो ज़बरदस्त थींदो। पोइ उन में तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हां नेल्सन मंडेला खे वठो, तव्हां मौला अली इस्लाम जो कौल ॿुधायो, तव्हां हुज़ूर जो कौल ॿुधायो,
को ॿियनि अहिड़ा थोरा सारा फिलासफ़र आहिनि जेके तव्हां आराम सां उन्हनि खे कोटेशन्स कोट करे ॿारनि खे ॿुधाए सघो था, उन्हनि खे उते मिंट ॾेढ जी सम्झाणी बि ॾेई सघो था। उन खां पोइ स्पीच ऑफ ए स्टूडेंट, क्लास टीचर ज़रूरु क्लास मां हिकिड़ो ॿार जेको आहे सिलेक्ट करे, ज़रूरी न आहे त पना खणी अचे, ज़रूरी न आहे त 15 मिंट ॻाल्हाए, पर 1-2 मिंटनि जे लाइ बि जेकॾहिं को ॿार पहिरियों पना खणी ईंदा, पननि खां पोइ वरी हुन खां पना निकिरी वेंदा, त हुननि खे ॿारनि खे कॉन्फिडेंस ॾियो त स्टेज ते अचनि, 1-2 मिंट हिन उमिरि में ॻाल्हाइनि। जेकॾहिं 5-6 जो ॿारु, 2-3 जो ॿारु, 9 जो ॿारु जेकॾहिं स्पीच ॿुधाईंदो कंहिं बि टॉपिक ते, टॉपिक रिलेटेड हमेशह मॉरलिटीज़ ते रखो, हमेशह जेको आहे सो हुन ते एजुकेशन ते रखो, त जीअं ॿार जा जेके मैसेजिस आहिनि या टीचर्स जा जेके मैसेजिस आहिनि, प्रिंसिपल जा जेके मैसेजिस आहिनि, उहे ॿारनि ते इम्पैक्ट छॾनि। ॾिसो असांखे उहो उस्ताद हो, उहो असेंबली में कॾहिं कॾहिं इहो ॿुधाईंदो त मां जेकॾहिं रस्ते सां वञो त महिरबानी करे ॿियो कुझु नथा करे सघो, हथ सां झुकी केले जी खल या सिर विच रोड ते नथा खणी सघो, त तव्हां महिरबानी करे पेर सां ई धिके छॾींदो, त उन सां माण्हुनि जी वेलफेयर थींदी। हाणे अहिड़े क़िस्म जी मॉरलिटीज़ जा जेके मैसेजिस आहिनि, उहे असांखे मुआशरे जे लाइ तमामु बहितर आहिनि, छाकाणि जो तालीम जो असुलु मक़सदु इहो आहे त सर्व द पीपल, माण्हुनि जी ख़िदमत कयो। उहो इल्मु जेको माण्हुनि जी ख़िदमत नथो सेखारे, जेको माण्हुनि खे किरदारु नथो बहितर करे, जेको अदब नथो सेखारे, उहो इल्मु कहिड़ो इल्मु आहे। उनजे करे महिरबानी करे स्टूडेंट्स जो स्पीच हुजनि, उनमें ज़रूरी, उनमें ॿारनि खे स्टेज ते अचण जो कॉन्फिडेंस थींदो, प्रेज़ेंटेशन जो कॉन्फिडेंस थींदो। ऐं नंढी उमिरि में जेकॾहिं तकरीर करणु सिखी वियो, उनजो ख़ौफ़ भॼी वियो स्टेज जो, त उहो वॾी उमिरि में ज़बरदस्त क़िस्म जो स्पीकर थी सघे थो। ऐं स्पीकिंग या स्टेज ते बि ॻाल्हाइण जेको आहे उहा लीडरशिप क्वालिटी आहे, त इन ॿार खे लीडरशिप क्वालिटी। ॾिसो स्पीच ऑफ टीचर, टीचर जे मथां बि रिस्पॉन्सिबिलिटी आहे। क्लास टीचर पाण बज़ाति ख़ुदि उन लाइ हिकिड़ो बहितरीनु प्लेटफॉर्म आहे अचे, ऐं उहो बि जेकॾहिं 2 मिंटनि जो अचे स्पीच कंदो, 2 मिंटनि जी जेकॾहिं स्पीच कंदो त उनखे छा थींदो? अक्सर उस्ताद लहराईंदा आहिनि, पर उस्तादनि खे अॻिते वधी अचणु घुरिजे, छाकाणि इहो उस्तादनि जे लाइ बि, नवनि उस्तादनि जे लाइ बि ज़बरदस्त प्लेटफॉर्म आहे। त जेकॾहिं उहे असेंबली में अचे 1-1.5 जी, 2 मिंटनि जी का मॉरल स्पीच ॿुधाईंदा, का एजुकेशनल इंपॉर्टेंस ॿुधाईंदा, को पेरेंट्स जो अदब एहतराम ॿुधाईंदा, मुआशरे में कीअं हलिजे, मुआशरे में छा रहे, उस्तादनि जूं रिस्पॉन्सिबिलिटीज़, इदारनि जो ख़्यालु, सफ़ाई सुथराई, इहे शयूं जेकॾहिं इन ते स्पीचिस हुजूं त इन जो ॿारनि जे किरदार ते तमामु घणो असरु पवंदो। उनजे करे स्पीचिस मोस्ट रिलेटेड विद द मॉरलिटीज़ एंड इवन विद द एजुकेशन इंपॉर्टेंस, औरतुनि जी तालीम में उन ते बि तव्हां उन्हनि सां ॻाल्हाए सघो था। छोकिरियूं अहिड़े क़िस्म जो, जेके नियाणियूं आहिनि, अहिड़े क़िस्म जूं स्पीचिस जेके आहिनि उहे। ऐं ॿियो इहो त 50-50, जेकॾहिं तव्हां वटि को एजुकेशन आहे त 50% जेको आहे ॿार गर्ल्स हुजनि, 50% जेको आहे बॉयज़ आहिनि। इहो ॾाढो वॾो ज़बरदस्त थींदो, सभिनी जी हिसो प्रति बराबरि हुजणु घुरिजे, छो जो नियाणियुनि खे बि असांखे अॻिते आणणो आहे, उनखे बि कॉन्फिडेंस ॾियणो आहे। स्पीच ऑफ द प्रिंसिपल इज़ अ वेरी नेसेसरी। ॾिसो प्रिंसिपल हफ़्ते जे पहिरें ॾींहं ते त ज़रूरु करे, ऐं आख़िरी ॾींहं ते, इहे 2 ॾींहं उन में सॼो पंहिंजे वीकली प्लैनिंग ॿुधाए, उन में को इनाम आहिनि उहे डिस्ट्रीब्यूशन करे, मॉरलिटीज़ जे हिसाब सां, एजुकेशन जे हिसाब सां, ओवरऑल ॿियो जेको वहिंवार आहे, को प्लैनिंग आहे, को एक्टिविटी आहे, को इवेंट आहे, को इंस्ट्रक्शंस आहिनि, उहे आराम सां प्रिंसिपल जेको आहे ॾींदो। त प्रिंसिपल जी ओवरऑल असेंबलीअ में ॿारनि सां इंटरेक्शन जेका आहे उहा ॾाढी ज़बरदस्त रहंदी, ऐं ॿार इन सां ॾाढो ख़ुशि थींदा आहिनि। ऐं प्रिंसिपल जे लाइ बि इहा ड्यूटी, इहा रिस्पॉन्सिबिलिटी आहे, इहो ज़रूरी आहे त प्रिंसिपल या HM या ॿियो को जेको एग्ज़ीक्यूटिव आहे, मालिक आहे, त उहो ॿारनि सां, ॿारनि जा जेके सोशल इश्यूज़ आहिनि उन्हनि ते बि डिस्कस करे, ॿारनि खे मोटिवेट बि करे, ॿारनि खे काउंसिल बि करे, ॿारनि जा फैसिलिटीज़ जे लाइ बि ॻाल्हि ॿोल करे, ऐं ॿिया खोड़ अहिड़ा सारा इशू हूंदा आहिनि जंहिंमें प्रिंसिपल या हेड मास्टर ॿारनि खे पंहिंजा मैसेजिस कम्युनिकेट, फैमिली ताईं बि मैसेजिस कम्युनिकेट थ्रू असेंबली करे सघनि था। हिक वक़्त में 700, 500, 300, 400 ॿार तव्हांजे साम्हूं वेठा आहिनि, तव्हां हिकिड़ो लफ़्ज़ कढियो त 500 ॿारनि ॿुधो। उनजे करे इहे जेके जनरल मैसेजिस हूंदा आहिनि फैमिलीज़ ताईं पहुचाइण जे लाइ, या ॿारनि सभिनी खे ॿुधाइण जे लाइ, जेकॾहिं शागिर्द थो तकरीर करे त सभु था ॿुधनि, उस्ताद को तकरीर थो करे त सभु था ॿुधनि, जेकॾहिं प्रिंसिपल को मैसेज थो ॾिए त उहे बि सभु था ॿुधनि। त प्रिंसिपल जे लाइ ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे त उहो महिरबानी करे ऑन मंडे और ऑन सैटरडे, सूमर या छंछर ते ज़रूरु ॿारनि सां इंटरेक्शन करे, त जीअं हेड टीचर जी बि इंटरेक्शन प्रिंसिपल जी ज़रूरी आहे। के एक्टिविटीज़ भी जनरेट करे सघनि हुन जे दौरान। ये 2-2 मिंटनि में बनाइनि त लंबा चौड़ी तकरीरूं न हुजणु घुरिजनि, इहो थोरो ख़्यालु कजो, छो जो असेंबली जो डेकोरम पंहिंजो आहे। त हे जेकॾहिं
ॿ 4 6 8 10 10.5 मिंट थी विया आहिनि त हाणे एक्टिविटी आहे उहा बि तव्हां जेको आहे महिरबानी करे 2 या 3 मिंटनि जी 2.5 मिंटनि जी बि करे सघो था त तव्हां 2.5 मिंटनि जी जेका आहे उहा एक्टिविटी कई त तव्हांजा 13-14 मिंट जेका एक्टिविटी नंढा ॿार आहिनि का प्रेज़ेंटेशन आहे को खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेके ॿार एक्टिविटीज़ जे थ्रू असेंबली खे चाम ॾियण जे लाइ ज़बरदस्त क़िस्म जी जेका आहे उहो लुक हुजे कलरफुल लुक हुजे त ॾाढो डिसेंट लॻंदो ॿार महसूस थींदा ॿार थक बि महसूस न कंदा असेंबली जो का बि एक्टिविटी एजुकेशनल एक्टिविटी बि थी सघे थी मॉरल एक्टिविटी बि थी सघे थी इहे जेकॾहिं एक्टिविटी को क्लास टीचर जनरेट करे ऐं उते टेबलो जी सूरत में ग्रुप वर्क जी सूरत में टीम जी सूरत में का प्रेज़ेंटेशन एक्टिविटी थिए थी त उहा ॾाढो ज़बरदस्त हूंदी यूएनओ डेज़ खे कवर कयो यूएनओ डेज़ आहिनि पाणीअ जो ॾींहुं आहे गुलनि जो ॾींहुं आहे महबूबा जो ॾींहुं आहे वेलेंटाइन डे आहे पौरियत जो ॾींहुं आहे पीउ जो ॾींहुं आहे प्लांटेशन जो ॾींहुं आहे वणनि जो ॾींहुं आहे अहिड़े क़िस्म जी यूएनओ चार्टर मां ॾींहुं कढी ऐं उन्हनि ते बि जेकॾहिं इन्हनि कैटेगरीज़ जा दोस्त जेके आहिनि प्रिंसिपल आहे हेडमास्टर आहे टीचर आहिनि एक्टिविटीज़ इन या ॿियो कुझु अहिड़ो आहे उहो जेकॾहिं प्रेज़ेंट कंदा त हिकु त इंफॉर्मेशन शेयरिंग थींदी ॿारनि खे यादि रहंदा उहे ॾींहं ऐं उन्हनि खे प्रोमोट बि करणु घुरिजे छाकाणि जो करे प्लांटेशन आहे उनखे प्रोमोट कंदासीं ज़बरदस्त आहे मदर डे आहे उनखे प्रोमोट कंदासीं ज़बरदस्त आहे फादर डे आहे उनखे प्रोमोट कंदासीं ज़बरदस्त आहे इन सां हिकु ॾाढो बहितरीनु माहौल थिए उन खां पोइ करंट अफेयर्स आहिनि न्यूज़ आहिनि इहे सभु शयूं असां असेंबली में उनखे विझी ॾाढो हिकिड़ो असेंबली खे चार्मफुल अट्रैक्टिव डिसिप्लिन ऐं ज़बरदस्त क़िस्म जो ठाहे सघूं था उन खां पोइ तव्हांखे प्राइज़िस बि आहिनि ॾिसो प्राइज़िस हिते असेंबली वधी वेंदी त हिन मां ये ऑप्शनल आहे त हे तव्हां कयो था करंट अफेयर्स ऑप्शनल आहे तव्हां कयो था प्राइज़िस जेके आहिनि उहे जेकॾहिं प्राइज़िस बि कॾहिं कॾहिं असेंबलीज़ में असां विराईंदा आहियूं जे वीक ऑफ द स्टूडेंट आहे को सर्टिफिकेट मिलियो आहे का ॿी का अहिड़ी अचीवमेंट आहे ॿार जी त जेकॾहिं असेंबलीअ में तव्हां प्राइज़िस विराईंदो त ॿार जी वॾी ज़बरदस्त क़िस्म जी इंकरेजमेंट थींदी सभिनी जे साम्हूं प्राइज़िस मिलण में माण्हू खे फ़ख्रु महसूसु थींदो आहे ऐं माण्हू खे जेको आहे ख़ुशी फील थींदी आहे इनसाइड त महिरबानी करे प्राइज़िस बि हुन में विझी सघनि था ऐं असल में नेशनल एंथम जेको आहे उहो ज़रूरी आहे त वाइंड अप जेको आहे हमेशह असांजो नेशनल एंथम थींदो आहे त इहे शयूं जेकॾहिं असां असेंबलीअ जे 15 मिंटनि जे सीक्वेंस में टाइम मैनेजमेंट जे हिसाब सां विझंदा आहियूं त असांजो ॾाढो बहितरु असेंबली थींदी ऐं असेंबली स्कूल जी बहितरीनु शुरूआति आहे उनजे करे हमेशह इदारा प्रिंसिपल हेडमास्टर क्लास टीचर ऐं ॿिया टीचर जेके आहिनि उहे प्लान करे प्रेज़ेंट कनि त जीअं हिकिड़ो डिसिप्लिन स्कूल जो वहिंवार शुरू थी वञे त सॼो ॾींहुं हिकिड़ो बहितरीनु गुज़रंदो ऐं ख़ुशी गुज़रंदो सो उनजे करे जेकॾहिं क्लिप्स तव्हांखे सुठियूं बि लॻनि त प्लीज़ सब्सक्राइब मी गॉड ब्लेस यू प्लीज़